नवाज़ नालो आज़ाद जो अबरो अयूब गेट जो वेठल आहे। मुंहिंजी ज़ाल खे वठी खणी विया आहिनि 26 मार्च 2023 ते। वञी उते क़ैद कयो अथऊंसि। उहो जेको छोकिरे जे वटि क़ैद आहे न उहो असां रहंदो आहे न कंदो आहे। 40 सालनि खां कराची रहंदो आहे। उतां अची हिते अची मां सचे मुंहिंजी माउ आहे हीअं आहे दलबो माउ जी नरम दिलि हूंदी आहे विहारींदी आहे। 40 सालनि खां असां सां न हुनजो वास्तो न ॻाल्हि। पंहिंजे मुंहं सां शादी कई अथई कराची मां असां सां न वास्तो हुयुसि न ॻाल्हि अथसि। मां जेको हिते रही मां वटि जाइ में 2011 जो वरी पंहिंजी ज़ाल जो ऐं पंहिंजो कार्ड उठारायो अथई नादरा मां मुंहिंजी एड्रेस ते। मुंहिंजे पीउ जो नालो विझरायो अथई हुन में। मां चयो तूं मुंहिंजो पुटु ई न आहे त मां मुंहिंजो नालो छो विझरायोसीं। त कुराड़ी सी चए अबा जेकॾहिं नालो हिननि खे पीउ कोन्हे जे तूं हिनखे रखियो आहे पुटु छॾी पियो त न कंदा पोइ अहिड़ी ॻाल्हि कयूं त पोइ तूं हिननि खे ॿधाइजां। मां चयो हा। कुराड़ी जे चवण ते हुननि सां पुछी उन्हनि खां पोइ फोटू चोरीअ जो खणी आया मुंहिंजो शनाख़्ती कार्ड हुन सां हाणे नादरा मां पैसा ॾेई कार्ड 3 महीना कार्ड न पई ठाहे नादरा। 3 महीननि खां पोइ 2011 12 13 में वञी हुनजो ठहियो आहे कार्ड ठाराए खणी विया। मूंखे ॿुधाए बि नथो। वरी घर में तोड़ फोड़ हिननि खे चए थो त तव्हां निकिरो हिननि जा टपड़ खणी विया पोइ उन महिल धाड़ो हणी। अच्छा। कुराड़ीअ खे गोरी खाराए चांहि में अलाए छा खारायो अथई कुराड़ी सुनी पई आहे। उथी आहे त वरी असां हुनखे ॿुधायो आहे हिकार करे विया तुंहिंजा टपड़ खणी वियासीं ज़ेवर छोकिरीअ जा जेका जंहिंजी शादी न आहे थियल आख़िरी शादी आहे 8 नंबर आहे उनजा टपड़ खणी विया। ॿुधायोसीं त भॼी वञो कोठे ते चढ़ी आहे चई मां टपो थी जा हुनखे क़ाबू कयो वठो जा हिनखे कढु। हिन छोरे जे लाइ पई चए हिननि खे क़ुर तूं खणाए। इन्हनि खे चई त इन्हनि खे कढु जा गोली हण पोइ मां लाह थी न त टपो थी जा। उनजी तमामु मूं वटि फोटू आहिनि वाइफ आहिनि ऐं मेमोरी ठहियलु आहे पूरी फिल्म आहे 3 कलाकनि जी। अच्छा ये जेका पीरसन औरत है हा। नूरजहान उहा तव्हांजी वाइफ थे ऐं हिन उनखे केतिरो अर्सो पाण वटि बांधी बणाए रखियो ऐं FIR किथे कटियल आहे? मुंहिंजी FIR शीशन जज में कटियल आहे। 26 मार्च 2013 में B सेक्शन ते NOC में लिखियलु आहे त ज़बरदस्ती खणी विया आहिनि मां। उहा अयाज़ खे बि ख़बर आहे। अयाज़ 2 सालनि में 20 फ़ैसिला कराए चुको आहे जंहिंजो शाहिद सरदार शाह हितां जो गवाह आहे जेको फ़ैसिलो मां खणी आयुमि त साईं मूंखे नथो ॾे मूंखे उहो नथो ॾे विटनेस। मां हिननि खे फ़ैसिलो हे नथा मञनि हाणे भॼी विया फ़ैसिलो करे भॼी विया। वरी वञी कोर्ट में पिया वरी मूं वटि आयो पिस्टल खणी मारण जे लाइ। माण्हुनि खणी हिनखे वरितो क़ाबू कयो मूंखे पाड़े वारनि बचायो। इहो उहो ई बयानु हिकिड़ो ई वॾा वधीक कोन थो चवां। वरी हिननि खे मां आराम सां हितां निकिरां। हे आख़िरी जेको छा थो करे साहिबु उन्हनि जा वारंट कढे थो या नथो कढे सहूलियतकारनि जा कंहिंजो हिननि फ़ैसिलो 10-20 फ़ैसिला करे चुका। हा भाउ कम त कंदासीं न हिननि जो जंहिंजो हिते पंहिंजो कमु आहे उहो कमु त कंदा न। असां तो पुछूं नी बाबा तो आप हमें ये बताएं कि आपने वालदा को कैद करके रखा था आज आप जज ने आपको गिरफ्तारी का वारंट यहाँ पर अंदर किया, क्या कहेंगे? सर बात ये है ऐसा है कि कोई अगवा का वो नहीं है। मैंने कोई अगवा नहीं किया। वालदा जो है कराची में 491 में पेश हुई है और वहाँ पर उन्होंने जज साहब को बयान दिया है कि मुझे कोई अगवा नहीं किया गया ना मैं अगवा हुई हूँ। मैं अपने कराची वाले बेटे के पास खुशी राज़ी से बैठी हुई हूँ। ना मेरा उनसे कोई लेना ना मेरा कोई देना। ये 491 में जज साहब ने ऑर्डर किया है सर। और अभी रिसेंटली भी जो है वो उन्होंने 22 से भी दाखिल करी है कराची में इनके ऊपर। अच्छा, आप पे फरवरी 2023 में B सेक्शन थाना पर आपके वालिद अली नवाज़ ने FIR दाखिल करवाई थी तो उसमें भी आप पेश नहीं हुए थे। आज जो आपको जज साहब ने या कोर्ट ने जो एक्शन लिया है कि उसी पे ही आप उसको अपनी वालदा को भी रिकवर नहीं कर रहे थे और पेश नहीं हो रहे थे, उसी केस में आपको ये यहाँ पे जुडिशल लॉकअप किया गया है। क्या आप FIR में नामजद हैं और आपने सोने गहने भी अपने वालदा के लिए हुए हैं और मिल्कियत के हवाले से कोई स्टाम्प पे आपने दस्तावेज भी कोई दस्तखत करवाए हुए हैं, क्या कहेंगे सर? अच्छा, मैं ये कहना चाहता हूँ सर, पहली बात तो ये है कि अगर ये सोना जेवर की बात कर रहे हैं तो वालदा मेरी गवाह है। अगर उनका सोना जेवर है तो वो आकर स्टेटमेंट देने के लिए तैयार हैं। और रही बात यहाँ की जज साहब ने कहा था उनको पेश किया जाए तो वो कराची से कल रात को निकल रही थी। वहाँ पर जो है तूफान आया, ये आपको भी पता होगा। वहाँ पर जो है बंदे शहीद भी हुए हैं, उनकी जो है डेथ हुई है। 30 बंदों की हलाकत हुई है कराची के अंदर इसकी वजह से। और वालदा एजिड है थोड़ी सी, तो इस बिना पे और ईद का मौका है, ईद के मौके पर आप खुद देख रहे हैं कि रश कितना है। तो
तो वो वहाँ से निकलने में उनको थोड़ी सी तकलीफ आ रही थी और कोई इशू नहीं था। मैंने जज साहब को ये कहा था, सर आप हमारे को एक चांस दें, एक डेट दे दें, हम अगली डेट को वालदा को खुद पेश करेंगे। और वो 491 हर केस में पेश हुई है और मैं भी पेश हुआ हूँ, कोई ऐसा केस नहीं है मेरे ऊपर अल्हम्दुलिल्लाह। ये जो केस हुआ है ये भाइयों की वजह से हुआ है, मेरा भाइयों से इख्तिलाफ आते, प्रॉपर्टी वालदा ने मेरे नाम की है, जिस पर भाई मुझे जो है इस बीएफ पे उन्होंने मेरे पे 506/2 की एफआईआर करवाई, धमकी की एफआईआर है। ना मैंने उनको मारा है, ना मेरा कोई उनके पास एविडेंस मौजूद है, प्रूफ मौजूद है। अच्छा, आज आप वकील के थ्रू पेश हुए या वकील आपका पेश नहीं हुआ? असल में मसला ये था कि जो वकील साहब हैं वो जो है कराची गए हुए थे, कल उनको भी यहाँ आज पेश होना था, तो इसकी वजह से जो है बारिश और तूफान की वजह से वो यहाँ पेश ना हो सके। जिसके बिहाफ पर मैंने जज साहब को यही कहा, सर ये मेरी एप्लीकेशन मैंने उनको लिख कर दी कि सर ये एप्लीकेशन आप जो है मुझे एक डेट दें। तूफान की वजह से ना अम्मी आ सकी है ना वकील साहब आ सके, लिहाजा हम अगली डेट पे जो है खुद आएंगे, पेश होंगे वहाँ पर। मैंने सिर्फ इतना सा ये ठीक है सही। खतरा या एफआईआर ज़बरदस्ती न छोड़नि ते और पोइ बि हिन महिल ताईं एफआईआर पुलिस हुनखे न ॿधो आहे, पुलिस छो न ॿधो आहे? एफआईआर कटियल आहे, 6 महीना थी विया। कचो ज़ामिन आहे, साहब ज़ामिन खयो आहे 6 साहब खां वठी। कूड़ ते हलंदी रही आहे पुलिस खे खपनि पैसा। हाणे इहो पुछा त नमाज़ आख़िरी फाइनल में त हिन पुलिस हिन महिल ताईं ॿधो छो न आहे? अमर तुझे नाले ते करे छॾी आहे प्रॉपर्टी हली आहे, ईअं न ॿुधाईंदो, पोइ अचे त पोइ टे साल जेका कैद में पई आहे हुनजी शिकिल कीअं थी वई आहे? वरी ॿिए फोटो में हुनजी शिकिल ॾेखार। माउ सां हालत कई आहे।